सखावत या किस्सा तां खोड़ ॿुधाऊंदा। दुनिया में खोड़ सारा सखी पैदा थिया, लेकिन अॼोकी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जे सखावत जे बारे में, जेको वाक़ियो तव्हां ॿुधी ऐं ॾिसी परेशान थींदो ऐं इंतिहाई मज़ो ईंदो तव्हांखे। दोस्तो, अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जे सखावत जे बारे में, त हू ज़िंदगी पंहिंजीअ में केॾी सखावत कंदो हुयो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं। हिकिड़े ॾींहुं महिमान आया जलाल चांडे वटि, त जलाल चांडो रोअणु लॻो। दोस्तो, छो रोअणु लॻो पियो, छा उन वटि महिमान अची विया हुआ? तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, जलाल चांडियो फुल शहरनि जो रहाकू हुयो ऐं उते हिकिड़े ॾींहुं ओताक ते पंहिंजे ते वेठो हुयो। हुन वटि रोज़ु 3 खां 4 5 महिमान हूंदा ई हूंदा हुया, चाहे तर जा हुजनि या चाहे तर जे ॿाहिरियां हुजनि। दोस्तो, जलाल चांडे जी इहा ख़ूबी हूंदी हुई, जलाल चांडे वटि को बि महिमान ईंदो हो, जलाल चांडियो छेलो वञी कुहंदो हुयो ऐं सॼो छेलो कुही महिमाननि खे मानी खाराईंदो हो। जे अगरि हिकिड़ो अधु महिमान आहे त पोइ उन्हनि जे लाइ सिंधी कुकड़ कोराईंदो हुयो या पखी जेको आहे सो वठी अची महिमाननि खे खाराईंदो हुयो। दोस्तो, हिकिड़े ॾींहुं सॼो ॾींहुं वेठो हुजे जलाल चांडियो, शाम थी, जलाल चांडे वटि को बि महिमान न आयो, जलाल चांडियो उॿाण को वेठो हुजे ऐं परेशान वेठो हुजे, त सोचे पियो त यार अॼु कहिड़ो निभागो ॾींहुं आहे जो मुंहिंजे ओताक ते महिमान न आयो आहे ऐं परेशान वेठो हुजे। दोस्तो, पोइ पंहिंजे नौकर खे जलाल चांडे चयो त फुलनि जे शहर मां वठी के 5 सुरीला दोस्त वठी आ, त उन्हनि सां कचहरी बि कयूं ऐं उन्हनि खे मानी बि खारायूं। छाजे करे, जे अगरि ईअं न कंदासीं त मूंखे राति जो इन गणतीअ में निंड न ईंदो त मुंहिंजे ओताक ते अॼु महिमान छो न आयो। एॾो सखी हूंदो हुयो। दोस्तो, पोइ हुन जो नौकर जेको कमु कंदो हुयो उहो वञी फुलनि जे शहर मां 5 माण्हू वठी आयो। पोइ उन्हनि खे जलाल चांडियो ॾिसी ख़ुशि थियो, भाकुर पाए मिलियो ऐं उन्हनि जे लाइ मानी बि तयारु कराई, मानी उन्हनि खे खाराई ऐं वेहारे कचहरी वग़ैरह करे ख़ुशीअ सां ॾाढो उन्हनि खां मोकिलाए ऐं राति जे टाइम ते उन्हनि खे छॾी पोइ सुकून जी जलाल चांडे निंड कई। त दोस्तो, जलाल चांडियो एॾो सखी माण्हू हूंदो हुयो त जलाल चांडे जा जेके ओस पास में माछी मला या ॿियूं ज़ातूं वेठियूं हूंदियूं हुयूं, ग़रीब माण्हू, उन्हनि खे सॾु करे बि दोस्तो 5 रुपया ॾींदो हुयो ऐं ईअं बि न चवंदो हुयो त भाई इहे उधार बाबति अथव, इहे मूंखे मोटाए ॾिजो। दोस्तो, ईद बरात थींदी हुई, जलाल चांडियो ग़रीबनि खे कपिड़ा वठी ॾींदो हुयो, चैंपल वठी ॾींदो हुयो, ईद जे लाइ राशन पाणी वठी ॾींदो हो माण्हुनि खे। तॾहिं बि जलाल चांडियो चवंदो हो, बाबा हे फी सबीबिल्ला अलाह ख़ातिर मां ॾियां थो, हे तव्हां ते को बि थधो थोरो न आहे। त दोस्तो, जलाल चांडियो कमाईंदो बि हुयो ऐं जलाल चांडे जी अलाह ताला इज़त बि कई ऐं सिंध हिंद में जेके बि प्रोग्राम थींदा हुया त जलाल चांडे खे माण्हू घुराईंदा हुया, हारूं पैसा ऐं ॾोकड़। जलाल चांडियो जाम कमाईंदो ऐं जलाल चांडियो लालची माण्हू न हूंदो हुयो। जलाल चांडे कंहिं बि प्रोग्राम में वञण जे लाइ कंहिं बि शादी वारे मालिक सां इहा सौदेबाज़ी न कई, पैसा डन कॾहिं बि न कई। हो हुनखे दावत मिलंदी, वेंदो हलियो, पोइ जेके बि 5 रुपया हुनखे मिलंदा हुया हो वठी ऐं चुपड़ी करे हलियो ईंदो हुयो। दोस्तो, इहो चइबो लालची न। दोस्तो, जलाल चांडियो सखी माण्हू हूंदो हुयो, पंहिंजे घर जे हिसाब सां पंहिंजो शौक़ त पूरा कंदो हुयो, लेकिन ग़रीब गुरबा जेके पाड़ेसिरी हुया उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कंदो हुयो। त वॾी महिरबानी, इहो हुयो जलाल चांडे जो वाक़ियो किथां बि सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी